शहर चोरन हवाले अवाम जूं निंड्रू हराम वारदातुनि जा ब अलग वाक़िया पेश। घर अंदर चोरन घिरी लखे रुपया रोक रक़म खणी विया। जॾहिं त चाबी चोर मुज़फ्फर अली शाहाणी जी नई डीसी मोटरसाइकिल काहे फरार। वाक़े जी अलग अलग एमसी दाख़िल रिपोर्ट मूजिबि रात जी उंदाही में किरियाना जो दुकानदार अब्दुल गफूर ख्वाजा जे घर में नामालूम चोर घिरी करे 1.5 लख रोक रक़म 2 तोला सोन ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान भित टपी खणी विया। जॾहिं त 2023 मॉडल नई सीडी मोटरसाइकिल मुज़फ्फर अली शाहाणी जी नामालूम चाबी चोर विच बाज़ार मां काहे फरार थियण में कामयाब थी विया। शहरनि तोड़े वापारियुनि में ताओ पकड़ियल संदन जो चवण हो त पुलिस जो कमु अवाम जी इज़त जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु आहे, पर हिते आए ॾींहुं वारदातुनि में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। इंतज़ामिया मुकमल तौर ते मजबूर ऐं बेवस बणियल आहे। हुननि एसएसपी खैरपुर समेत आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त शहर जो अमन बहाल कयो वञे ऐं थियल ॾोह जो भरपाउ करे घुर्बल ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन खणी अवाम खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।